शायद बुधी असारे घर हिकड़ी आई धूती पूरी साल थींदा मुझे घर वाले खे चई मां सेदी मुसाणी डी फकीराणी आ मां हथ चेक कंदी आ सवा बे मां दिसंदी भाग ॾिसंदी आ मुझी घर वाली भोग ते चढ़ी तो भला मां आदि मुझो हथ ॾिस हाणे ॿुध रियो हथ ॾिसी छा थी चईसि अदी तुंहिंजी शादी लिखल आ 7 ॿारनि जी मावा नानी ॾाॾी आ मुड़ुस जहिड़ो आ अॼा शादी लिखल आ समझो था ॻाल्हि कहिड़ी कोबा हमरा खयो वेठो तोतो रोड ते ये तोतो भाग ॾिसंदो आ मां बि भाग ॾिसंदो आ क़िस्मत ॾिसंदो आ हिकिड़ो आयो बरोच हे जूतो पातल हुजे लाहे खणी मथां बीठो ॾे ख़बर आहे हे जूतो तोखे लॻंदो या कोन लॻंदो हाणे जेका चवे थो त नथो लॻे त ठोकरेसि पियो जेके चवेसि पियो त लॻंदो त हणेसि कोन पियो की महिरबानी कर जान छॾ मिड़ई गुज़ारो पिया कर जो पाण वटि 50 रुपए जा थाबा खाए इहो असांजी क़िस्मत ॿुधाईंदो 100 रुपए जे लाइ वठो मिनतूं करे ते ॾाइण ॾींदो अलाए ईअं हलियो बीठो समझो कुझु ॻाल्हि फरमाए हज फर्ज रोजो फर्ज जिहाद फर्ज इन फर्जन में हिकड़ो फर्ज इन उम्मत जे मथा आमना जे लाल जे मथा दुरूद पढ़ण भी फर्ज आ चवण सुभान अल्लाह लेकिन हुन फर्ज हिन फर्ज में ॾींहं रात जो फर्क आ नमाज जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आ हज जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आ ज़कात जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आ हज जो रोजे जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आ कीअं फरमाइयो अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून फरमाए ए ईमान वारो रब करीम ते रोजो फल कयो अल्लाह यो रोजो छाजे पर मैं सुबह का शाम ताईं तो जो खाइण बंद तो जो पीअण बंद अल्लाह नाराज थी वा फरमाई ना मन माता मुतकी पैसा थी वो हुकुम फेरिया के हिकमत बाद में आ लेकिन जने दुरूद जो वारो आयो अल्लाह पाक जो अंदाज़ बयान बदलाए छो जने दुरूद जो वारो आयो अल्लाह पाक आयो दुनिया वारो जने अंदाज़ बदलाए छो जने दुरूद जो वारो आयो इनमें हिकमत पेरियां के हुक्म बाद में आ डाढिया चोल सुभान अल्लाह हिकमत पेरियां के हुक्म बाद में आ किया फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइका सलात मोकिल पंहिंजे महबूब ते ए ईमान वारो तव्हां मुंहिंजे महबूब ते सलात भी पढ़जो त सलाम भी पढ़जो फरमाई नमाज तव्हां खे पढ़णी आहे मरब नमाज खां पाक हज तव्हां खे करणो आहे मरब हज खां पाक ज़कात तव्हां खे ॾियणी आहे मरब ज़कात खां पाक रोज़ो तव्हां खे रखणो आहे मरब रोज़े खां पाक लेकिन जॾहिं दुरूद जो वारो आयो सलात जो वारो आयो अल्लाह पाक राय ईमान वारा हो इन दुरूद पाक जी शुरूआत ईमान रब करीम पाण खाधो कया शुरूआती मारब करीम पाण खाधो कया कीअं फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा फरमाई बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइका सलात मोकिल पंहिंजे महबूब ते ए ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे महबूब ते सलात भी पढ़जो त सलाम भी पढ़जो रब करीम पाण ते हिकिड़ो कमु रखियो असां ते कमु रखियईं हिकिड़ो पाण ते रखी त मां सलात थो पढ़ां असांखे तव्हांखे सलात भी पढ़णी आहे त सलाम भी पढ़णो आहे असां ते कमु पाण ते हिकिड़ो कमु फरमाए ए ईमान वारो तव्हां मुंहिंजे महबूब ते सलात भी पढ़जो त सलाम भी पढ़जो सहाबी रसूल आमना जे लाल जी ख़िदमत में हाज़िर थियो आहे अर्ज़ की सोना असा तुम्हारे सलाम तो पढ़दा हो लेकिन सलात क्या पढ़ो सलाम क्या पढ़दा हो अर्ज़ बताओ अत्तहियातु लिल्लाहि व सलावातु व तय्यिबात अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू महबूबा असा तुम्हारे सलाम तो पढ़दा हो लेकिन सलात क्या पढ़ो आमना जे लाल फरमायो बच्चा ही अर्ज़ कदो कर सोना किया साईं फरमाया अर्ज़ कदो कर अल्लाहुम्मा सल्ली अला
ॾाढियां चओ सुभाणे त ॻाल्हि सम्झाए फरमाया अर्ज़ कंदो कर अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद अल्लाहुम्मा ए असांजा रब करीम अल्लाहुम्मा ए असांजा रब करीम अर्ज़ कबूल फरमा इल्तिजा कबूल फरमा बाना चौके इल्तिजा के अल्लाह अर्ज़ इल्तिजा या के सल्ली अला मुहम्मद रब अर्ज़ इल्तिजा या के असांजे महबूब जे शान के वधाए जाए रब करीम फरमायो बाना तो घुरियो बाबा जो महबूब जो शान के वधाए जणियो अल्लाह की वधाई अल्लाह पाक फरमायो वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सुभान अल्लाह फरमाए वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुझा महबूबा तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी का आला होगी यानी सुना चाहिए सवानो गुजरंदो वींदो मुझा महबूबा यार किन में अघ हुई तो किरन जिया कुराड़ा तिया राज कके जिया कुराड़ो तिया छोरा का डी गणी दस लगे तो कुराड़ो छमा ही करू कढ दो पोट पड़ पा जाए कुराड़ा बीमार थी ना कोई छोरन जी ईद दऊ दिया साईं मुजी बाबा बीमार का दा कटाला करे कमे हेडे ओडे थी जान छुटे कुराड़ा भी चंदा है तो साईं जेकी इज्जत रे वक्त गुजरो शुक्र पोए पर जी पारत लेकिन कायनात रे तंदे थे वाहिद हस्त आमना जुला जिजला रब करीम फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा महबूबा मुझी पोई जिंदगी सब का आला होगी जिया वक्त गुजरंदो वींदो तिया तुझी जिंदगी आला थींदी वेंदी अल्लाहु अकबर तवज्जो करे इन जाए ते रब करीम पंहिंजे महबूब खे काफ़ सां सर कयो काफ़ लाइ तवज्जो कजो कादिरपुर जा मुसलमान तवज्जो करियो आम ॻाल्हि थो कयां तव्हां कॾहिं सीरत जी झलकी न ॿुधी हूंदी हेॾे ॿुधो इन जाए ते रब करीम पंहिंजे महबूब खे काफ़ सां सर कयो काफ़ सां मा बद्दअक रब्बुक वमा क़ला काफ़ सां सर कयो अथई काफ़ सां पीर सुल्तान लक्ष्मण जी लिखियो आहे इन जाए ते काफ़ मां मुराद महबूब सिर्फ़ तूं ॿियो कोई न सिर्फ तू बियो कोई न हां काफ़ सा की असर के काफ़ गणजे काफ़ सा की असर के फरमाई वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा बद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ालन फहदा ववजदक आइलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मस साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस फरमे अलम नशरह लक सदरक ववज़अना अन्का विज़रक अल्लज़ी अलका ज़खरक वरफ़अना लक ज़िक्रक काफ़ असर के फरमाई अय्युहल मुदफ्फिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतकिर मौला 1,24,000 अंबिया आया तो के काफ़ असर को न कयो आमुना जे लाल के हिन जाए ते तो काफ़ असर कयो छाजे करे अल्लाह पाक फरमायो दुनिया वारो मां पंहिंजे महबूब के काफ़ असर छो न कया छो त आमुना जे लाल के काफ़ असर कयो अल्लाह की असर कए आमुना जे लाल अर्ज़ कयो सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुका अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुका व नस्तगफिरुका व नुमिनु बिका व नतवक्कलु अलैका व नुस्नी अलैकल खैर व नशकुरुका व ला नकफुरुका व नखलु व नतरुकु मन यजरुका अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका
नअबुदु व लक सुल्ल व लक नुसल्ली व नस्जुद व इलैका नस्अ व नफ़िद व नरजू रहमतक व नख्शा अज़ाबक व इन्न अज़ाबक बिल कुफ़ार मुल्हिद व इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। सुभान फरमाई वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी पोई ज़िंदगी पहिरीं ज़िंदगीअ खां आला होनी, यानी जीअं ज़मानो गुज़रंदो वेंदो तीअं तुंहिंजो शान वधंदो वेंदो। चओ न सुभान अल्लाह। माण्हू चवंदा आहिनि साईं बेहयाई बदमाशी बुराई वधी वई आहे, छाजीअ बेहया वधिया आहिनि, नेक वधी विया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह को ज़मानो हुयो बाबा साईं चवनि पिया त आज़ान ॾेई इंतज़ार कंदासीं त बरसा को बीहे त नमाज़ पढ़ूं। हाणे अल्हम्दुलिल्लाह आज़ान ॾे त मस्जिद भरियो पई। 80 वारे ॾहे में असां मीरठ में पढ़ंदा हुआसीं उस्ताद साईं मौलाना मीरवन साहब वटि। 60 तालिब हुया मदरसे में, हू कुरा हुया त 60 तालिब मौलाना मीरवन वटि आहिनि, सॼी सिंध में ॻाल्हि पई। पर अॼु अल्हम्दुलिल्लाह मदरसो खुलियो कोन्हे को, 60 तालिब अॻे वेठा आहिनि। माना उम्मत सुधरे थी न। अॻे राइमंड में इज्तिमा थींदो हिकिड़ो, हाणे 4 बा हिन में आयो हुन में न अची रहे। माना उम्मत एतिरी सुधरे थी पई, एतिरी वधी वई आहे। ऐं ॿी ॻाल्हि सम्झिजो, हमेशह होको चङी शइ जो ॾिबो आहे, बुराई जो होको न ॾिबो आहे। हिकु दफ़े मुंहिंजे भाउ मूंखे चयो त यार मुल्क में ज़िनाकारी वधी वई आहे, शायदि ॿुधी रहे। मां चयो ॾे ख़बर तो ज़िना ॾिठी आहे कि मां ॾिठी कान्हे का। मां चयो छो थो पियो किन जा होका ॾियो, ये तो ॾिठी कान्हे को छो थो होको। मां चयो जेका शइ तो ॾिठी आहे हुनजो होको ॾे। तूं इहो ॿुधाए त असां मदरसो बना जो खोलियोसीं, 35 छोकिरियूं दाख़िल हुयूं। अल्हम्दुलिल्लाह 20 सालनि जे अरसे में 250 छोकिरियूं असां वटि आलिम थी चुकियूं। 250 छोकिरियूं पढ़नि बि थियूं। मां चयो होको इहो ॾे, गंद जो होको थोरी ॾिबो आहे। यानी कचहरीअ में वेही तव्हां ॻाल्हि कंदो त बाबा इन दौर में बदमाश जी इज्जत आहे, शरीफ़ माण्हू जो कहिड़ो वैल्यू आहे, बदमाश जी लय आहे, इज्जत बदमाश जी आहे। उहो जेको न शरीफ़ माण्हू हूंदो उनखे बि जीत जाॻंदो त भला एॾे इज़त आहे त बाप थो ई ॾेला। सम्झो था ॻाल्हि। पर जेकर तव्हां इहा ॻाल्हि कंदो त बाबा माशाअल्लाह कादिर पर जा मुस्लमान नेक थी विया आहिनि, तहजुद गुज़ार थी विया आहिनि, निमाज़ी थी विया आहिनि, बाशरव थी विया आहिनि, त जेको थिड़ियल हूंदो उनखे बि ज़मीर मरामत कंदो, राज सुधरियो मां त सुधरा न। समझोगा। फरमाई वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी पोई ज़िंदगी पहिरीं ज़िंदगीअ खां आला होगी। हाणे हिकिड़ो दफ़ो मोहबत सां चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब आप मोहब्बत में पढ़े ना, मुझे खौफ का पढ़ियो। मोहब्बत में पढ़े तो ना। हाँ तवज्जो करें। आमोना जलाल 3500 के लबूर रोज़े अंदर यारामी आशिक हिते पिया कलमा पढ़ंदा वतन। इहो ई तो महबूब जो शान आहे। आशिक हिते पिया कलमा पढ़ंदा वतन, इहो ई तो मुझे महबूब जो शान आहे। अल्लाह अकबर। वाह साईं। हज़रत साईं अब्दुल्लाह चांडियो रहमतुल्लाह अलैह, अल्लाह से उनके जन्नत फिरदौस नसीब फरमाए। अजीब गाल कंदा, अजीब गाल फरमाईंदा त बस यार का त अदा अल्लाह से के वणी वई तो अल्लाह पाक तो ये असांखे खणी पंहिंजे महबूब जो उम्मती बण न काथे साईं काथे असां कुर्ब करे छे, कुर्ब करे छे। अज़ीज़ो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अलबत्ता जी के एहसान के अल्लाह एहसान रब तुझा सादे के एहसान, अखियों ने एहसान, ज़ुबान ने एहसान, कन्न ने एहसान, अकुल ने एहसान, इज्जत ने एहसान, सियात ने एहसान, रब के ही तो सादे नेमतों गयो। अल्लाह पाक फरमायो दुनिया वारो ये सब जो सब मौजूद नेमतों तब ये दचा पर फरमाए एंत उद्दू निमतल्लाह ला तुहसूहा
फरमाई दुनिया वारो जिकर तामुर बकरी में जो नेमतूं गयो गणे कोन सकदो नेमतूं बेशुमार तब नेमतूं बेशुमार अजो हिन तवज्जो कयो आम ॻाल्हि थो कयां आम ॻाल्हि नेमतूं ॾिने अणगणियूं नेमतूं ॾिने पांचो हक वतई गणे निमाज़ गणे रकातो गणे सजदा गणे क़याम गणे उनमें तस्बीहात गणे रोज़ा गणे हज गणे ज़कात गणे गणे वतई गणे जण सणावा अण गणे जण दुखवा गणे वरतई पर अफ़सोस आहे जो इहो गणे ॼण बि असां खां कोन थो पुॼे 24 कलाक में निमाज़ जी टिप अब निमाज़ पढ़ साईं दुआ कर तो सदोड़ो थिया निमाज़ पढ़ा ई सास में वारी ॻाल्हि त पादर कोन जो निमाज़ कोन पढ़ एम्बाडीअ जे तारीख़ में ज़ाल जे खिलाफ़ कढियो जुलूस ईसा समूह जो अचे फौजल थी असांजा रस्ता जड़ा तारा बंद क्यों ॾींहं जा 12 बजा पिया थिया हाणे काॾे वञूं वाणिया मुसलमान धूम मस्जिद में सभई ॾींहं जो 12 बजे वुज़ू ई कोन कयोसीं अल्लाहु अकबर इहो छा पिया कयो जी तहज्जुद पिया पढ़ूं पादर सां इहो तहज्जुद पियो यादि अचे सम्झो था न ॻाल्हि निमाज़ न पढ़ंदो निमाज़ लाइ दुआ करीस अब मानी खाईंदे साईं रोज़ीअ खे पुठी न ॾिबी साईं रोज़ीअ खे पुठी रोज़ी खाई पी वठी निमाज़ लाइ दुआ करीस निमाज़ न पढ़ंदो भोपे ॾे साईं किताब पढ़ते हाणे मुलो किताब पढ़ी दो वॾो ज़ुल्म थियल थी छा कारो इल्म अथई जिनड़ियूं अथई बुत तोखे लॻियल आहिनि दुनिया चंड ते पहुती असां वारा अञा जिन मां जान कोन अचनि दुनिया अलाए किथे पहुती सादी क़ौम अलाए किथे पहुती आहे असांखे अञा बुत ई जिन कोन अचनि अरे सादो सुञो तव्हां वटि आहे छा तव्हांखे बुत था लॻनि तव्हां वटि आहे छा जंहिंखे ॾिस बुत अथसि जंहिंखे ॾिस हिनखे तावीज़ पिया आहिनि अरे तव्हां वेलो वेहो वेलो खाओ तव्हांखे बि बुत लॻनि इन बुत इहे कम कंदा शायदि ये साईं सरवर गुलाम सर ये बुत कम कन हा तो वो इमरान खान के छो आयो थन जेल में जरदारी सुनियो बुकेवा के 10 मुल्ला बिहारिया अब जाओ तो लखो कर हनो तो डायरे के बुत ता गरी जाल छुटे चोंता हलल इन जिलनी जो बसा लो कयो बुतन जो बसा लो कयो ये तावीज़ जो बसा लो कयो सादा थिया हो जा चरिया थी विया नारे तकबीर ताजदारे खत्मे नबुवत नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद खरखना एक रोज रक्षो या गाड़ी हुंदा से काई धिक्कल दे पछालती आडो जूतरो बदस अरे छो बदो तैसे मता कोई लगे नजर हारे अरे ने छक्के के नजर हाई के दो नजर तो हारे के दुनिया हलाए काथे पोती मारू अञा इते क्या असाने घर हिकड़ी आई धूती पूरी साल थींदा मुझे घर वाले के ची मां सेदी मुसाणी दी फकीरानिया माथ चेक कंदिया सवाब मां दिसंदी भाग ॾिसंदिया मुझी घर वाली भोग ते चढ़ी तो बड़ा मां आदि मुझो हथ ॾिस हाणे ॿुध रियो हथ ॾिसी छा थी चइस अदी तुंहिंजी शादी लिखल आहे 7 ॿारनि जी मावा नानी ॾाॾी आहे मुड़ुस जहिड़ो आहे अञा शादी लिखल आहे समझो था न ॻाल्हि कहिड़ी कोबा हमरा खयो वेठो तोतो रोड ते ये तोतो भाग ॾिसंदो आहे मां बि भाग ॾिसंदो आहे क़िस्मत ॾिसंदो आहे हिकिड़ो आयो बरोच हे जूतो पातल हुजे लाहे खणी मथां बीठो ॾे ख़बर आहे हे जूतो तोखे लॻंदो या कोन लॻंदो हाणे जेका चवे थो त नथो लॻे त ठोकेसि पियो जेके चवेसि पियो त लॻंदो त हणेसि कोन पियो की महिरबानी कर जान छॾ मिड़ई गुज़ारो पिया था कनि जो पाण वठो 50 रुपए जा थाबा खाए इहो असांजी क़िस्मत ॿुधाईंदो 100 रुपए जा वठो मिनतू करे ते ॾाइणो ॾींदो अलाए ईअं हलियो बीठो समझो कुझु ॻाल्हि फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह ए ईमान वारो रब करीम का मदद तलब कंदा कयो सब्र जे ज़रिए सां निमाज़ जे ज़रिए सां
नमाज 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 अब नमाज किसी नमाज अब रोज़ो तो ख़बर आहे असां सिल जा मरीज़ केल ही कोन कढी सघूं अब हज से हज ते थोड़ी आहे नियत पाक हुजे नियत पाक हुजे नियत पाक हुजे हज जी ज़रूरत कान्हे अब रोज़ो या ज़कात सही नियत पाक हुजे ज़कात जी ज़रूरत कान्हे नमाज सही नियत पाक हुजे नमाज जी ज़रूरत कान्हे पोइ कपड़ा बि लाहे छॾ तुंहिंजी नियत पाक आहे कंहिं ॾिठो कंहिं न ॾिठो छा थी बस नियत पाक आहे मिड़ई कहिड़ो या कहिड़ी ॻाल्हि नियत पाक आहे जेको कमु चई जी बिस्मिल्लाह हमरा रखियो नौकर कि पुट शहर मां सब्जी वठी त खाऊं कि रस पाण खे सब्जी वठण कान्हे ईंदी कि मां तो ठीकु आहे वठी आयो कि पुट हिनखे कट कि रस पाण खे सब्जी कटण कान्हे ईंदी कि मां तो कटियां कटे कि भला हिनखे चाढ़ कि रस सब्जी पाण खे चाढ़ण कान्हे ईंदी कि मां तो चढ़ियां चाढ़े जॾहिं प्लेट भरे आॾो रखियईंसि कि हिनखे खा ठहे कोन थो हर जवाब ठहे कोन तो मुसलमान खुदा जो या शैतान भुल ॾिनी अथव त शैतान ज़ालिम हिकिड़ो सजदो कोन ॾिनो तड़जी वियो लांती थी वियो अल्लाह अकबर हुन ज़ालिम जो त इहो ई शर्त चइबो आहे हिननि मुस्लमान खे नमाज़ खां परे कया फरमाई फी जन्नाति यतसालून अनिल मुजरिमीन मा सलबकुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नतीमुल मिस्कीन फकुन्ना नखूज़ु मअल ख़ाइज़ीन मुझे को कुछ चाहिए अल्लाह पाक कबूल मकबूल फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।